बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशू ऑफ द डे में माया मंज़र अज़ीज़। नाज़रीन, इशू ऑफ द डे में असां ज़िक्र कंदासीं पेट्रोल जूं नयूं क़ीमतूं हुकूमत पारां जेके वधायूं वियूं आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मांखे ॿुधाईंदा रहूं त 10 ॾींहंनि जी महिमान हुकूमत जेकी आहे उहा वेंदे वेंदे आवाम ते पेट्रोल बम किराए छॾियो आहे। तेल जे अघनि में गाटे टोड़ इज़ाफ़ो कयो वियो आहे। अघनि जी ॻाल्हि कंदासीं त फ़ी लीटर अघु में 19 रुपया 90 पैसा जेकी आहे उहो इज़ाफ़ो कयो वियो आहे। नई क़ीमत जेकी आहे उनजी 272 रुपया 95 पैसा मुक़ररु कई वई आहे। इन समेत ॻाल्हि कंदासीं हाई स्पीड डीज़ल जी, त हाई स्पीड डीज़ल जे अघ में बि 19 रुपया 90 पैसा हुकूमत पारां जेको आहे वाद कई वई आहे। जंहिं बैदि आवाम जेको हिन वक़्तु रोडनि ते निकितल आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में आवाम पारां एहतिजाजी मुज़ाहरा कया विया आहिनि। इन सां पेट्रोल जी क़ीमतनि वधण सां नाज़रीन अवां सभिनीनि खे ख़बर आहे, असां बि ॼाणूं था त इन सां महांगाई वधे थी। आम वाहपे वारियूं शयूं जेके आहिनि उन्हनि ते असरु पवे थो। खंड खां वठी अटे खां वठी घी खां वठी हर शइ जेकी आहे उहा महांगी थिए थी, जंहिं सबबु मुश्किलातनि जो पीढ़ियल ग़रीब आवाम जेको आहे उहो रोडनि ते निकिरे थो। ॾिसूं था इन हुकूमत जेको अघु जेके मुक़ररु कया आहिनि, इन नवां अघु जेके मुक़ररु कया आहिनि, जेके अॼु ॿियो टियों ॾींहुं आहे, ॾिसूं था आवाम हिन वक़्तु रोडनि ते निकितल आहे। आवाम एहतिजाज करे रही आहे। ॾिसूं था इन जो कहिड़ो रद्द लवे थो। इन सॼी सूरत हाल ते नाज़रीन ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां मुख़्तलिफ़ शहरनि जा जेके असांजा रिपोर्टर आहिनि ज़िक्र कंदासीं त उन्हनि सां उन्हनि जो मौक़िफ़ वठूं। उते जो आवाम जेको आहे उहो हिन वक़्तु रोडनि ते निकितल आहे, उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे, आवाम ते कहिड़ो असरु पियो आहे। ऐं कराची खां असांजो धरती टीवी जो चीफ रिपोर्टर शबीर लाशारी असां सां मौजूदु आहे। उन सां ज़िक्र कंदासीं इन ई हवाले सां त आवाम जो छा मौक़िफ़ आहे, आवाम छा हिन वक़्तु रद्द ॾेई रही आहे। शबीर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मंज़र छा हाल आहे? वॾी महिरबानी। शबीर, इहो ॿुधाइजो हिन वक़्तु पेट्रोल जा जेके नवां अघु हुकूमत पारां जेके वधाया विया आहिनि उन खां पोइ छा पिया ॾिसो, आवाम जो रद्द अमल छा पियो आहे ऐं आवाम ते उन जो कहिड़ो असरु हिन वक़्तु ताईं पियो आहे? जी बिल्कुलु मंज़र, पेट्रोल जो फ़ी लीटर 19 रुपए खां वधीक जेको इज़ाफ़ो कयो वियो आहे अघु में एट ए टाइम, यानी हिकिड़े टाइम ते ई उन जे करे पूरे मुल्क जो जेको आवाम आहे अॻु में ई जेको महांगाई में पीड़िजी रहियो हो, उन मथां वधीक महांगाई जो जेको बोझ आहे उहो पइजी वियो आहे। ऐं अॼु त सूरत हाल इहा आहे त गादीअ शहर कराची में जेको आहे शहर जा 70% जेके पेट्रोल पंप्स आहिनि उहे बंदि रहिया, जंहिंजे करे असां ॾिठो त कराची जा जेके शहरी आहिनि उहे पंहिंजे मोटर साइकिलनि खे जेको आहे पंधु गेलींदा रहिया ऐं रोडनि ते ख़्वार थींदा रहिया। हिकु पासे पेट्रोल महांगो थियो त ॿिए पासे वरी जेके पेट्रोल पंप्स मालिक आहिनि उन्हनि पेट्रोल शॉर्ट करे छॾियो ऐं पेट्रोल पंप्स जेके आहिनि उहे बंदि करे छॾिया। नतीजे तौरु अॼु कराची जा शहरी जेके आहिनि उहे सख़्तु परेशान रहिया। पेट्रोल जा अघु वधण जे करे मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त हिकु त अॻुवाट ई जेके खाद खुराक ऐं रोज़मरह जे इस्तेमालु हेठि शयूं आहिनि उहे उन्हनि जा अघु घाटे टोड़ आहिनि। ऐं हाणे वरी वधीक उन्हनि में जेको आहे उहो इज़ाफ़ो थी रहियो आहे। उनखां अलावा किरायनि भाड़नि में पिणु जेको आहे उहो वधीक इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं जेको आवाम आहे उहो भोॻे रहियो आहे। ऐं जेका इम्कान इहो ज़ाहिर कए पियो या उमेदु इहा ॾेखारी पई वई त हीअ जेका वफ़ाक़ी सरकार हाणे चंद ॾींहंनि जी महिमान आहे उहा जेका वञे पई ऐं वेंदे वेंदे हुन जेको आवाम जे मथां पेट्रोल बम केरायो आहे उन आवाम जो जेको बाक़ी बचियल पसा आहे उहा ई पूरा करे छॾिया आहिनि। ऐं आवाम जो शदीद जेको आहे उहो रद्द अमल अची रहियो आहे। महीनो ॾेढ जेको आहे वफ़ाक़ी सरकार कुझु रिलीफ बि ॾिनो पेट्रोल जे अघनि में, पर एट ए टाइम ते गुज़िरियल ॾींहुं जेको 20 रुपया फ़ी ते इज़ाफ़ो कयो वियो आहे पेट्रोल जे अघनि में, उन आवाम जी चेल सिबी करे छॾी आहे। ऐं वफ़ाक़ी सरकार जेका इत्तेहादी सरकार आहे उन सां वेसाह जेको आहे उहो खजी वियो आहे। ऐं ईंदड़ जेके आम चूंडूं आहिनि उन ते इत्तेहादी जमायतुनि ते उनजा तमामु गहरा ऐं ख़राबु असर पइजी सघनि था। जी अच्छा शबीर, इहो ॿुधाइजो हिन वक़्तु पेट्रोल जा अघु वधी विया आहिनि त छा जेके क़ीमतूं आहिनि शयुनि जूं छा उन्हनि में इज़ाफ़ो हिन वक़्तु ताईं थी चुको आहे? ॾिसो मंज़र, ही गुज़िरियल जेको सॼो साल रहियो आहे उहो जेके रोज़मरह जूं शयुनि जा जेके अघु आहिनि उहे वफ़ाक़ी सरकार हुजे या सूबाई सरकार हुजे उन्हनि जे कंट्रोल खां हुअं ई ॿाहिरि रहियूं आहिनि। हाणे ही जेको पेट्रोल जो फ़ी लीटर 20 रुपयनि जे लॻभॻि जेको वाधारो कयो वियो आहे अघु में, इन सां त जेके रोज़मरह जूं शयूं खंडु हुजे, चांवर हुजनि, अटो हुजे, दाल या चांहि पती खां वेंदी हर शइ जेका आहे उन जा जेके अघु आहिनि यकीननि वधंदा ऐं उहे जेके वधंदा उहे उमेद खां वधीक जेके आहिनि
उहे वधंदा ऐं ग़रीब माण्हू जेको आहे उहो सख़्तु परेशान थींदो। प्राइस जेके कमेटियूं आहिनि या जेको इदारो आहे उहो सम्झो त गैर फ़ाल आहे, किथे बि जेको आहे मुनाफ़िक़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदे नज़र नथी अचे। हाणे त जेके नंढा वापारी हुजनि या वॾा वापारी हुजनि उन्हनि खे हिकिड़ो जवाबु फ़राहम थी वियो आहे त पेट्रोल जा अघु वधी विया आहिनि, तंहिंजे करे हू रोज़मर्रा जे शयुनि जा जेके अघु आहिनि उहे चोट चाढ़े छॾींदा। तंहिंजे करे हाणे सां ई असां ॾिठो आहे शहर में मुख़्तलिफ़ जेके रोज़मर्रा जी शयूं, दालियूं, चांवर, खंडु, चांहि, खीर, अटो, इहे जेके बि शयूं आहिनि उन्हनि जा जेके अघु आहिनि उहे पाण मुरादो वधणु शुरू थी विया आहिनि। जी अच्छा शबीर, तव्हां यकीनन तव्हांखे बि ख़बर हूंदी हिन वक़्तु सिंध हुकूमत जो बि इन ते रद्दमल साम्हूं अची वियो आहे। जेको इंफॉर्मेशन जो वज़ीर आहे शर्जील मेमन जंहिं इन ते रद्दमल ज़ाहिर कयो आहे, छा था सम्झो ही सिंध हुकूमत जो जेको रद्दमल आहे? आवाम हिन वक़्तु जेको मुख़्तलिफ़ शहरनि में जेको रोडनि ते निकितल आहे, छा इन समूरी सूरत हाल खां पोइ छा पेट्रोल जे अघनि जी क़ीमतूं जेके हिन वक़्त ताईं वधायूं वियूं आहिनि, छा इन्हनि में कुझु कमी थी सघे थी? ॾिसो मंज़र, आवाम पंहिंजो रद्द अमल वक़्तनि ब वक़्तनि ॾींदो रहे थो। जेसिताईं सिंध हुकूमत जी ॻाल्हि आहे त ही पेट्रोल जा अघु हुजनि या बिजली जा अघु हुजनि या गैस जा अघु हुजनि, इहो सॼो वफ़ाक़ी सरकार पाण कंट्रोल करे थी, उनजे मातहत इहे सभु मामला अचनि था। सिंध सरकार ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी सिंध हुकूमत जो इहो मौक़िफ़ रहियो आहे त वफ़ाक़ी सरकार जेके बि फ़ैसिला करे उहे अवाम जे मुफ़ाद वटां हुजनि ऐं जॾहिं बि वफ़ाक़ी सरकार अहिड़ा अवाम दुश्मन फैसला कया आहिनि पोइ उन्हनि में पीपल्स पार्टी छो न भले इतादी सरकार जो हिसो हुजे, पर इन्हनि मसइलनि ते पीपल्स पार्टी जो चिटो मौक़िफ़ रहियो आहे त अहिड़े क़िस्म जा जेके फ़ैसिला आहिनि जेके अवाम जे मथां सिधी रीत असरअंदाज़ थियनि था उन्हनि खां पासो कयो वञे। पर वफ़ाक़ी सरकार मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजा फ़ैसिला कंदी रही आहे। जेको पेट्रोलियम ते अघु वधाइण वारो जेको फ़ैसिलो आहे यकीनन उन ते बि पीपल्स पार्टी हुजे या सिंध सरकार हुजे उन पंहिंजो रद्द अमल ॾींदे हिन फ़ैसिले खे रद्द कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त ही आवाम सां सरासर नाइंसाफ़ी आहे। जी शबीर, वॾी महिरबानी। नाज़रीन, शबीर लाशारी असांजा सीनियर रिपोर्टर हुआ जेके पंहिंजो मौक़िफ़ ॾेई रहिया हुआ। आवाम जो सख़्तु रद्दमल हिन वक़्त ताईं साम्हूं अची चुको आहे। आवाम रोडनि ते आहे। ॿिए पासे जेके वफ़ाक़ी हुकूमत आहे जंहिंजो चवणु आहे त मुल्की मफ़ाद खे साम्हूं रखंदे तेल जे अघनि में असां वात कई आहे। असां IMF प्रोग्राम में आहियूं ऐं सभिनी खे ख़बर आहे त स्टैंड बाय मुआहिदो थियल आहे। हुकूमत जी मजबूरी आहे, गुज़िरियल हुकूमत IMF सां थियल मुआहिदनि ते अमल न कयो, जंहिं सबबु महांगाई जो तूफ़ान जनम वरितो। हुकूमत जी IMF सां पेट्रोल लिवी ते जेका आहे कमिटमेंट थियल हुई, जंहिं सबबु वफ़ाक़ी हुकूमत खे मजबूरन इहे क़ीमतूं जेके आहिनि उहे वधाइणियूं पइजी रहियूं आहिनि, जंहिं सबबु वधाए रही आहे। हिन वक़्तु आवाम रोडनि ते आहे। आवाम जो रद्दमल जेको आहे उहो साम्हूं अचे थो, जंहिं सबबु हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायां। ऐं नाज़रीन, ॿिए सवाल हिते हिकु पैदा थिए थो, जॾहिं पेट्रोल जा अघु वधंदा आहिनि त पेट्रोल जेके उहे क़ीमतूं वधंदियूं आहिनि, पर जॾहिं उहे घटि क़ीमतुनि ते जॾहिं रेट उन्हनि जा वापसि थी वेंदा आहिनि, जॾहिं घटि क़ीमत कई वेंदी आहे त उन्हनि ते आवाम ते जेको उन जो को असरु न पवंदो। शयुनि जा जेके अघु आहिनि उहे साॻिया रहंदा आहिनि। त इहो सवाल जेको आहे सो हिन वक़्तु ताईं बि असांजे अवां जी ज़हन में हूंदो। शबीर जेको अबड़ो असां सां हैदराबाद खां असांजा रिपोर्टर आहिनि उहे असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। शबीर, अस्सलाम वालेकुम। जी मंज़र भाउ, वालेकुम सलाम। शबीर, वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जे लाइ। प्रोग्राम में असां ज़िक्र कयूं पिया पेट्रोल जा जेके अघु वधिया आहिनि इन जे हवाले सां, त ॿुधाइजो हैदराबाद जो हिन वक़्तु ताईं आवाम जो रद्दमल छा साम्हूं अचे पियो? आवाम जेको हैदराबाद जो आहे उन ते जेको पेट्रोल जा हिन वक़्तु ताईं अघु वधिया आहिनि उन जो कहिड़ो असरु पियो आहे? जी बिल्कुलु, हैदराबाद शहर में पेट्रोल जे अघनि में वाध ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग जे सॾ ते शहरनि पारां प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त PDM सरकार वेंदे अवाम खे रिलीफ फराहम करण बदिरां पेट्रोलियम मंसूआत जे अघनि में इज़ाफ़ो कयो आहे। अॻुवाणनि चयो त बिजली जे अघनि में इज़ाफ़े बाबति पेट्रोल ऐं गैस जी क़ीमतनि में इज़ाफ़ो हुकूमत जो अवाम दुश्मन फ़ैसिलो आहे। अॻुवाणनि जो चवणु आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि में लॻभॻि 20 रुपया ऐं गैस सिलेंडर जी क़ीमतनि में 30 रुपया इज़ाफ़ो कयो वियो आहे। उन्हनि चयो त नाल हुकुमराननि जे टोले वेंदे अवाम ते पेट्रोल बम बि किराए छॾियो आहे, जंहिंसां महांगाई जो तूफ़ान बर्पा थींदो। उन्हनि जो इहो बि चवणु आहे त अॻ में ई आम वापे जूं शयूं महांगियूं हुअण सबबु ग़रीब तबिको ॿ वेला मानी ॻबे लाइ परेशान हो।
अकील अहमद लिगारी, मोहम्मद ख़ालिद शाहबाज़, अब्दुल जब्बार ऐं ॿियनि शहरनि चयो आहे त PDM सरकार पेट्रोल जा अघ वधाइण बदिरां अवाम खे रिलीफ फराहम करे हा। उन्हनि मुतालबो कयो आहे त सरकार पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे। जी अच्छा शबीर, ॿुधाइजो हिन वक़्तु जेके पेट्रोल जा अघु 2 तारीख़ खां जेके हिन वक़्तु ताईं 2 ॾींहं जिट गुज़री चुका आहिनि, वधी चुका आहिनि, त पेट्रोल जी क़ीमतूं वधियूं आहिनि, त छा जेके दुकानदार आहिनि छा उन्हनि पंहिंजनि क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो आहे या क़ीमतूं अञा उहे बरक़रार आहिनि? जी जी बिल्कुलु, शहरनि ऐं ग़रीब पौरतनि पारां इहे बि जेको आहे त दावूं कयूं पियूं वञनि त जेको आहे त दुकानदारनि ऐं ॿियनि जेके सब्ज़ी मार्केट आहे या सब्ज़ी जा रेड़ा आहिनि, फ्रूट वारा आहिनि, जेके बि आम वापियतियूं शयूं आहिनि उहे तमामु चोट चढ़ी वियूं आहिनि। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पेट्रोल सां गॾोगॾु जेके आम वापियतियूं शयूं आहिनि उहे बि चोट चढ़ियल आहिनि। जेके मज़दूर तबिके जा माण्हू आहिनि उहे दाहूं ऐं रड़ियूं करे रहिया आहिनि। जी अच्छा, छा मौक़िफ़ अचे पियो आवाम जेको आहे, ग़रीब आवाम जेको रोज़मर्रा जी जेका उन्हनि जी ज़िंदगी आहे उन्हनि ते कहिड़ो असरु पियो? मज़दूर तबिको जेको आहे यकीनन उहो उन वॾी पीढ़ा में हिन वक़्तु ताईं पिसजंदो रहंदो हूंदो, त उन्हनि जो छा मौक़िफ़ साम्हूं अचे पियो? तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे? जी बिल्कुलु, असांजी जेको ग़रीब तबिके जा माण्हू मज़दूर ऐं पहुरियत आहिनि उन्हनि सां ॻाल्हि थी आहे, उन्हनि जो इहो ई मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त जेको आहे त असां जेको आहे 800 खां 1000 रुपया दिहाड़ी कमायूं पिया ऐं जेको आहे त घर जो ख़र्चु 1000 खां 1500 रुपया जेको आहे त थिए थो। उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त हुकूमत खां त उन्हनि जेके पेट्रोल जा वधायल जेके अघ आहिनि उहे घटाए वञनि त जीअं आम वापे जी शयूं सस्तियूं थी सघनि। वॾी महिरबानी शबीर अबड़ो। नाज़रीन, धरती TV जो रिपोर्टर असां सां मौजूदु हो हैदराबाद खां, जिते हैदराबाद में बि मुख़्तलिफ़ जेके बि इलाइक़नि में एहतजाज रिकॉर्ड कराया विया आहिनि। प्रेस क्लब ॿाहिरां ॿुधायो वञे पियो त एहतजाज रिकॉर्ड करे अवाम हिन वक़्तु सख़्तु पीढ़ा में जेका आहे उहा पीसजी रहियो आहे। अवाम जो चवणु आहे हुकूमत जेको पंहिंजो हिन वक़्तु ताईं जेको फ़ैसिलो कयो आहे, हुकूमत जेको पेट्रोल जा अघु जेके वधा आहिनि उहे फौरी तौर ते वापसि कया वञनि, आवाम खे वधीक रिलीफ ॾिनो वञे। नाज़रीन, गंभीर सूरत-हाल आहे। हुकूमत जेके उहे हिन वक़्तु पंहिंजा आख़िरी जेके ॾींहं आहिनि उहे ॻणी रही आहे। 10 ॾींहंनि जी बाक़ी महिमान हुकूमत आहे। इन ई वेंदे वेंदे हुकूमत आवाम खे सहूलियत न ॾेई सघी आहे, पर उल्टो उन मथां जेको आहे पेट्रोल जो बम किराए छॾियो आहे। आवाम हिन वक़्तु मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहियो हो। आवाम जो चवणु आहे त PDM हुकूमत जेको असांखे वधीक मुश्किलातनि में विझी छॾियो आहे। आवाम रोडनि ते आहे। नाज़रीन, ॾिठो वेंदो आहे त पेट्रोल जी क़ीमत जॾहिं वधंदी आहे त उन सां गॾोगॾु गिह जूं क़ीमतूं हुजनि, अटे जूं क़ीमतूं हुजनि, हर शइ जी क़ीमत जेका उहा पेट्रोल ते जुड़ियल हूंदी आहे। त मशीनूं जेके आहिनि उन्हनि खां वठी हर मशीन जेका अॼुकल्ह पेट्रोल ते हले थी, त इन समेत उन जे करे हर शइ जो रेट वधंदो आहे। फ़ी लीटर जेको आहे उहो मुसलसल हिकदमि सां 19 रुपया, मतिलबु 19 रुपया 90 पैसा जंहिंमें इज़ाफ़ो कयो वियो आहे। नयूं क़ीमतूं 272 रुपया पेट्रोल जी मुक़ररु कई वई आहे। हाई स्पीड डीज़ल जे अघ में जेका 19 रुपया 90 पैसा जेका वाध कई वई आहे, उन खां पोइ 273 रुपया 40 पैसा जेको नओं अघु थी वियो आहे डीज़ल जो। नाणे वारे वज़ीर जो चवणु आहे त असांजो मुआहिदो थियल हुयो IMF सां, जंहिं तहत असांखे मजबूरी तहत इहो असां जेको सो मुल्की मफ़ाद खे साम्हूं रखंदे तेल जा अघु वधाया आहिनि। IMF प्रोग्राम में आहियूं, उन्हनि जा शर्त आहिनि, उन्हनि में इहे सॼियूं शर्तूं जेके आहिनि उहे उन में असांजो ॼाणायल आहिनि। उन करे असां इहे सभिनी खे जेको सो इहो ख़बर बि आहे त स्टैंड बाय मुआहिदो आहे। गुज़िरियल हुकूमत जेके IMF सां थियल मुआहिदनि ते अमल न कयो हो, जंहिं सबबु असांखे काफ़ी मुश्किलातनि खे मुंहुं ॾियणो पियो हो। ऐं नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जा अघु वधाया आहिनि। सिंध हुकूमत इन ते जेको आहे उहो रद्द अमल ॾिनो आहे। सिंध वासियुनि पेट्रोल जा अघु वधाइण वारे हुकूमती फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर, इत्तलात वारे सूबाई वज़ीर जेको शर्जील मेमण प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें हुनजो चवणु हो त असां आवाम सां मुश्किलातनि में गॾु आहियूं। कोशिशि आहे त जेके पेट्रोल जा अघु जेके हिन वक़्तु ताईं वधाया विया आहिनि उन्हनि ते कंट्रोल करे सघूं। पेट्रोल शयुनि जे अघनि वधण सां महांगाई जो तूफ़ान अची वियो आहे। मौजूदा हुकूमत इलेक्शन बि ईंदड़ हुकूमत आहे, त आवाम जे लाइ हिकिड़ो वॾो इम्तिहान आहे। ॾिठो वेंदो त जेके हुकुमरान आहिनि उन्हनि जे लाइ वॾो इम्तिहान आहे, छो त हिन वक़्तु आवाम जेको आहे उहो चकी में पीसजी रहियो आहे, महांगाई जी चकी में पीसजी रहियो आहे। ॾिसूं इहो पियो पवंदो त ईंदड़ हुकूमत जेको आहे उन में आवाम वधीक कंहिंखे वोट ॾिए थी, कंहिंखे इक़्तिदार में आणे थी, ऐं कहिड़ो हुकुमरान, कहिड़ी हुकूमत हूंदी जेके आवाम जे लाइ फ़ाइदेमंद हूंदी। नाज़रीन, सखर जी सूरत हाल बि मालूम कंदासीं, उते छा जेको सूरत हाल आहे, आवाम जो छा मौक़िफ़ अचे पियो। अब्दुल गफ़ूर शेख असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। अब्दुल गफ़ूर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम।
अब्दुल गफूर, वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जे लाइ प्रोग्राम में। इहो ॿुधाइजो, पेट्रोल जा नवां अघु वधी विया आहिनि, अॼु ॿियो ॾींहुं आहे, आवाम जो छा रद्द अमल साम्हूं अचे पियो हिन वक़्त ताईं? जी बिल्कुलु, जीअं पूरे मुल्क में जेको आहे सो आवाम जो सख़्तु रद्द अमल साम्हूं अचे थो, ईअं ई जेको आहे सो सखर जा माण्हू बि जेके आहिनि सो तमामु घणा परेशान आहिनि, छो त हिन हुकूमत जेको वञण खां कुझु ॾींहं अॻु में ई जेको आहे सो पेट्रोल जो जेको बम किरायो आहे 20 रुपया हिक ई जाइ ते जेको आहे सो पेट्रोल जो अघु वधाए वियो आहे। इन हवाले सां जेको आहे सखर जो आवाम तमामु घणो परेशान आहे। शहर जे सियासी समाजी तौरु मज़हबी धुरनि में जेको आहे सो हिकिड़ी बेचैनी वारी सूरत हाल आहे, छो जो पाकिस्तान जो आवाम अॻु ई जेको आहे सो महांगाई जी चकीअ में पीसजी रहियो आहे। वेतर हिन हुकूमत जेको आहे सो हिक ई टाइम ते 19 खां 20 रुपया जेको तेल जो अघु वधायो आहे, त इहो हिकिड़ो जेको आहे सो फ़िक्र वारो लम्हो आहे, छो जो हुकूमत पहिरियां ऐलान करे चुकी हुई त रूस खां जीअं ई तेल जेको आहे सो पाकिस्तान ख़रीद कंदो त पाकिस्तान जे अवाम खे सस्तो पेट्रोल जेको आहे सो उहो मुहैया कयो वेंदो। पर हिन हुकूमत पंहिंजे ई कयल वाइदे तां जेका फिरी वई आहे, जंहिं ख़िलाफ़ जेको आहे सो काल्ह जिन्ना वेलफेयर एसोसिएशन जे सॾ ते जेको आहे सो महांगाई ऐं पेट्रोल जे वधंदड़ अघनि ख़िलाफ़ जेको आहे सो जिन्ना चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी बि कई वई हुई। उन्हनि जो चवणु इहो हो त शाहबाज़ हुकूमत पंहिंजे कयल वाइदे तां फिरी वई आहे ऐं ईंदड़ इलेक्शन में जेको आहे सो आवाम खे हुननि पंहिंजे मनपसंदि उम्मीदवार ऐं मनपसंदि नुमाइंदनि जे चूंडजण जो बि हुननि ऐलान कयो आहे। हू चवनि था त हिननि हुकुमराननि जेको आहे सो आवाम खे रिलीफ ॾियण जे बजाए उन्हनि खे वधीक महांगाईअ जी धुबण तरफ़ धिकियो आहे। जी अच्छा, इहो ॿुधाइजो, हिन वक़्त ताईं जेके पेट्रोल जूं क़ीमतूं वधियूं आहिनि त आम वापे जी शयुनि ते छा उन्हनि क़ीमतुनि वधण सां को असरु पियो आहे? जी बिल्कुलु असरु पियो आहे। जेको अटो आहे त अटो बि इंतिहाई महांगो जेको आहे सो मिले पियो। शहर जे अंदरि जेको आहे सो 145 रुपया फ़ी किलो जेको आहे अटो चकी वारो, जॾहिं त स्पेशल अटो जेको आहे उहो 150 रुपया फ़ी किलो जेको आहे सो आम दुकाननि ते विकामजी रहियो आहे। जॾहिं त गुज़िरियल 2 ॾींहं पहिरियां जेको आहे सो मुंहिंजे डिप्टी कमिश्नर सखर सां बि इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थी, छो त महांगाई चोट ते चढ़ियल आहे। ग़रीब आवाम जो जेको गुज़र सफ़र आहे उहो इंतिहाई ॾुखियो पियो थिए। त डिप्टी कमिश्नर जो इहो मौक़िफ़ हुयो त जेके फ्लोर मिल मालकान आहिनि उहे जेके आहिनि सो लोकल परचेसिंग कनि पिया कणिक जी, ऐं जेको आहे फ्लोर मिलनि खे जेका खुराक खाते पारां जेका कणिक आहे उहा नाहे ॾिनी वई ऐं उहे लोकल ख़रीदारी कनि पिया। इन जे करे अटे जो जेको अघु सरकारी तौर ते मुक़ररु कयो वियो आहे उहो 128 रुपया चकी वारो अटो ऐं 132 रुपया जेको आहे सो स्पेशल अटो। लेकिन उन जे उबतड़ जेके मार्केट में जेके अटो विकामजे पियो, आम दुकाननि ते जेको आहे विकामजे पियो, उहो 145 खां 150 रुपया। जॾहिं त चांवर जो अघु बि तमामु घणो चोट चढ़ी वियो आहे। इन खां अलावा दालियूं सब्जियूं हर शइ महांगी थी चुकी आहे। प्राइस कंट्रोल जो जेको इदारो आहे उहो किथे बि सखर में नज़र कोन पियो अचे त जेको कार्रवाइयूं करे या जेको आवाम खे रिलीफ ॾियारे सघे। डिप्टी कमिश्नर बि फ़क़ति जेको आहे सो पंहिंजे कॉन्फ्रेंस हॉल में जेको आहे सो मीटिंग्स कोठाए करे उहो ख़ैराबाद चवनि पिया। ईअं थो लॻे त ॼण को सखर जे रहवासियुनि जो को धणी धोरी न हुजे। थोरे जे चूंडियल नुमाइंदा आहिनि त उन्हनि जे तरफ़ां बि अहिड़ो कंहिं बि क़िस्म जो रद्द अमल ज़ाहिर नाहे थियो त को फ्लोर मिल मालिकनि खे उहो पाबंद कनि त भई जेके शहरी आहिनि उन्हनि खे सस्तो अटो जेको आहे सो फराहम कयो वञे। न ई जेके वापारी आहिनि उन्हनि जे तरफ़ां कंहिं क़िस्म जो अहिड़ो को अहिड़ी का ॻाल्हि आवाम जेका आहे सो आवाम सां सॼणाइप वारी पॉलिसी जेका आहे उहा साम्हूं आई आहे। वॾी महिरबानी अब्दुल गफूर शेख। नाज़रीन, सखर खां असांजा धरती टीवी जा रिपोर्टर जेके ॿुधाए रहिया हुआ त आवाम सख़्तु रद्द अमल ॾेई रही आहे। जेके क़ीमतूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ दुकानदारनि पारां पंहिंजी तरफ़ खां उहे वधायूं वियूं आहिनि। आम वापे जूं शयूं आहिनि, अटे जी क़ीमतनि में ॿुधायो वञे पियो त जेके दुकानदार आहिनि उन्हनि पारां पंहिंजी तरफ़ खां जेका उहा महांगाई कई वई आहे, वधायूं वियूं आहिनि क़ीमतूं। हाणे आवाम ते इन जो पेट्रोल बम किरायो वियो आहे, आम माण्हू ते इन जो वधीक असरु पवे थो, छो त अमीर तबिके ते इन शइ जो असरु पवंदो यकीनन। लेकिन हिन वक़्तु जेको वधीक जंहिं चकी में महांगाई जी चकी में जेको पीसजी रहियो आहे उहो महांगाई में जेको मज़दूर तबिको जेको आहे उहो जेको रोज़ाना मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदो आहे, उन ई ते इन जो महांगाई जो वधीक असरु पवंदो हूंदो। छो पेट्रोल जी क़ीमत जेके हिन वक़्तु वधाए वई आहे 19 रुपया 90 पैसा वाध थी वई आहे, जंहिं सबबु हिकु वॾी क़ीमत आहे हिकदमि सां इहा वधाई वई आहे। छो त 5 रुपया वधंदी आहे, 10
रुपया वधंदी आहे त उन जो थोरो असरु घटि हूंदो आहे, पर हिकदमि सां हुकूमत जेके वेंदे वेंदे हिन वक़्तु ताईं जेके 20 रुपए जो जेको पेट्रोल जी क़ीमतनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे, इहा हिकु वॾी महांगाई आहे। इन सां वधीक तूफ़ान जेको महांगाई जो बर्पा थींदो, जेको आवाम खे बर्दाश्त करिणो पवंदो। यकीनन हुकूमत हिन वक़्तु ताईं महिमान आहे, निगरान हुकूमत ईंदी, उहा कहिड़ा फ़ैसिला करे थी, निगरान हुकूमत कहिड़े तरीक़े सां नओं सेटअप हलाए सघे थी, इहो ईंदड़ वक़्त में ख़बर पइजी सघे थी। छो वक़्त खां अॻु चवणु इहो त बहितर नथो थी सघे त असां फलाणी जेका निगरान हुकूमत आहे उन मां सुठे जी उमेद रखूं था। ऐं नाज़रीन, इहा सॼी सूरत हाल अव्हांखे मुख़्तलिफ़ शहरनि जी ॿुधाई। हिन वक़्तु सखर जी सूरत हाल जे हवाले सां असां ॻाल्हि कंदासीं। नवाबशाह खां असांजा ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो साहब लाइन ते मौजूदु आहिनि। इम्तियाज़, अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं। इम्तियाज़, वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जे लाइ। प्रोग्राम इशू में असां ज़िक्र कयूं पिया जेको पेट्रोल जी क़ीमतूं वधियूं आहिनि, इन हवाले सां ॿुधाइजो त हिन वक़्तु नवाबशाह जे अवाम में कहिड़ी कावड़ जी लहर पकड़ियल आहे? बिल्कुलु, तव्हांखे ॿुधायूं त जीअं जीअं महांगाई वधे पई तीअं तीअं ग़रीब अवाम जेको आहे सो पीसिजे पियो। ख़ासि कर जेके पोरे तबिको आहे असांजो नवाबशाह जो, बल्कि पूरे सिंध जो तक़रीबन ग़रीब अवाम ते जेको इहे बार लॻनि पिया। जीअं जीअं तेल महांगाई जो क़ीमतूं अचनि पियूं तीअं तीअं जेको आहे सो ग़रीब अवाम जेको आहे हिनखे लोड़े पियो। ग़रीब अवाम सां गॾोगॾु जेको विचोलो तबिको आहे, मिडिल क्लास आहे, उहो बि हिन जो मुतासिर थियो आहे। तव्हांखे ॿुधायूं त हर तेल वधे थो त आम वाहिपे जूं शयूं जेके खाधे पीते जूं रोज़मर्रा जूं घर में इस्तेमालु शयूं आहिनि, अटे खां वठी बीह चांवर दालूं, उन खां अलावा सभु जेके शयूं आहिनि उहे महांगियूं थी वेंदियूं आहिनि। उन खां पोइ जेके किराया भाड़ा जेके हूंदा आहिनि, जेके ट्रांसपोर्ट जा, उहे बि वधाया वेंदा आहिनि। ऐं इन सां जेको आहे सो ग़रीब अवाम सां गॾोगॾु जेको मिडिल क्लास आहे, वाइट कलर आहे, उन्हनि ते बि इहे असरु पवंदा आहिनि। नवाबशाह जी तव्हांखे ॿुधायूं सूरत हाल अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो शहर आहे, पर हिते आम तबिको ग़रीब अवाम वधि खां वधि हिते रहनि था। त उन जे हवाले सां जेको आहे सो जीअं अॼु पेट्रोल जूं क़ीमतूं वधियूं त तीअं तीअं अवाम में कावड़ जी लहर पखिड़िजी वई। जॾहिं असां उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं मीडिया जे हवाले सां, पेट्रोल पंपनि ते या बाज़ारनि, त उहे सख़्तु परेशानी सां गॾु गॾु कावड़ जो इज़हार बि कंदा आहिनि ऐं हुकुमराननि खे ख़िलाफ़ु चङो भलो ॻाल्हाईंदा आहिनि, बुरो भलो बि ॻाल्हाईंदा आहिनि। त जेको आहे सो बार बार क़ीमतूं वधाए अवाम जे मथां अज़ार कयो वियो आहे। इन करे अवाम जो ॾाढो परेशान आहे, घणो जेकी ॾुखियनि हालतुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जी अच्छा इम्तियाज़, ॿुधाइजो आम माण्हू जो मौक़िफ़ यकीनन तव्हांजे साम्हूं आयो हूंदो, तव्हां उन्हनि खां उन्हनि जो मौक़िफ़ वरितो हूंदो, हुकूमती नुमाइंदा यकीनन उन्हनि सां बि ॻाल्हि थी हूंदी। हर माण्हू, तव्हां चयो त असां बि सम्झूं था हेॾे महांगाई जे तूफ़ान मां गुज़री रहियो आहे, मिडिल तबिको आहे, उन ते बि असरु पियो आहे। जेके हुकूमती नुमाइंदा आहिनि उन्हनि जो छा मौक़िफ़ अचे पियो साम्हूं इन हवाले सां? हुकूमती नुमाइंदा असर तव्हांखे ॿुधायूं त जीअं अवाम जो त अची थो वञे मीडिया ते, पर हुकूमत जो उहो ख़ासि कोन थो अचे उन्हनि जो मौक़िफ़ अहिड़े हवाले सां। पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त गुज़िरियल हुकूमतुनि में असांजे जा जेके अॻवान हूंदा, पार्टियुनि जा हूंदा, उहे निकिरी पवंदा महांगाई ख़िलाफ़ु। हाणे जेको आहे इहो ई आहे त पहिरियां जेके तव्हां निकिरंदा हाणे छो नथा निकिरो? जे मथां जॾहिं जॾहिं मुसीबत आई आहे, जॾहिं जॾहिं महांगाई थी आहे, पहिरीं हुकूमतुनि में तव्हां निकिरंदा रोडनि ते, ऐं हाणे जेको आहे सो रोडनि ते तव्हां नथा निकिरो, त इन जो छा सबबु आहे? तंहिंजे करे उहे जेके आहिनि असांजा नुमाइंदा उहे मीडिया ते अचण सां बि लाराइनि था ऐं पंहिंजो बि को अहिड़ो मौक़िफ़ नथा ॾियनि। चवंदा मथां खां महांगाई आहे, वफ़ाक़ कई आहे ऐं सिंध हुकूमत जी न आहे। त अहिड़े हवाले सां हू पंहिंजे सवालनि जो जेको आहे जवाब में ले मिटी करे था वञनि। वॾी महिरबानी इम्तियाज़ वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, महांगाई जो तूफ़ान हिन वक़्तु बर्पा आहे, हुकूमत पारां वधीक बहितर आवाम जे लाइ मुश्किल पैदा कई वई आहे। पेट्रोल जूं नयूं क़ीमतूं वधायूं वियूं आहिनि। ॾिसणो इहो आहे हुकूमत ते आवाम जो जेको रद्दमल हिन वक़्तु आहे उन जो असरु पवे थो या न, इहो कुझु ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु हिन वक़्तु ताईं जेको पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, अव्हांखे ॿुधाए रहिया हुआसीं हिन वक़्तु 10 ॾींहंनि जी जेका महिमान हुकूमत आहे उन वेंदे वेंदे बम किरायो आहे। इन ते आवाम जे रद्दमल बद हुकूमत ते को असरु पवे थो या न, इहो ईंदड़ वक़्त में ख़बर पइजी सघे थी। पंहिंजे मेज़बान मंज़र अज़ीज़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाई।